सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 3 सबक 6 ज़ाबितीस ऐं इंसुलिन जी दवा। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो, असां 5 सबक में ॾिठो त जेनेटिक इंजीनियरिंग जे वसीले असां इंसुलिन खे कीअं ठाहींदा आहियूं ऐं उहो अमल कीअं थींदो आहे। असांखे हाणे इंसुलिन जे बारे में त ख़बर पइजी वई, पर असांखे अञा इंसुलिन जी अहमियत जो अंदाज़ो कोन्हे त डायबिटीज़ या ज़ियाबितिस छा आहे ऐं इंसुलिन जी केतिरी अहमियत आहे। सो उहा अहमियत असां हिन सबक में ॾिसंदासीं। ज़ियाबितिस हिकिड़ी बीमारी आहे जंहिंमें जिस्म में ग्लूकोज़ जो इस्तेमालु मुतासिर थींदो आहे। ग्लूकोज़ खंड जो हिकिड़ो क़िस्म आहे जेको जिस्मानी तवाने लाइ ॿारण जो कमु कंदो आहे। जेकॾहिं असां साह खणण जो महिल ॾिसूं त उन महिल में ग्लूकोज़ इस्तेमालु थींदो आहे, प्रोटीन इस्तेमालु थींदियूं आहिनि, फैट्स इस्तेमालु थींदियूं आहिनि ऐं असांजे साह में जेका ऑक्सीजन हूंदी आहे उहा हुननि खे ॿारे उन मां ATP यानी तवाणे ठाहींदी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ जो बुख़ार ॿाहिरि कढंदी आहे। ग्लूकोज़ खां सवाइ ATP ठहणु मुमकिन न आहे। सिहतमंद जिस्म में इहो अमल हीअं थींदो आहे, असां खाधो खाईंदा आहियूं, पोइ उन खाधे जे निशास्तर मॉलिक्यूलनि मां ग्लूकोज़ ठहंदो आहे ऐं उहो ग्लूकोज़ वरी असांजे रत में शामिलु थींदो आहे हाज़मे जे सिरिश्ते मां। असांजे लबलबे यानी पेनक्रियास में हिकिड़ो हार्मोन ख़ारिज थींदो आहे जंहिंखे इंसुलिन चवंदा आहिनि। इंसुलिन ग्लूकोज़ खे जिस्म जे जीव घरड़नि में दाख़िल करण लाइ ज़रूरी हूंदो आहे। यानी असांजा जेके बॉडी जा सेल्स आहिनि उन में ग्लूकोज़ ओसिताईं दाख़िल न थी सघंदो जेसिताईं हुन सां गॾु इंसुलिन न हुजे। पोइ जॾहिं उहो ग्लूकोज़ असांजे जीव घरड़नि में दाख़िल थी वेंदो आहे त उन खां पोइ माइटोकॉन्ड्रिया उन ग्लूकोज़ खे तवाने ठाहिण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि ऐं ATP ठाहींदा आहिनि। इहो आहे इंसुलिन। लबलबो असांजे हाज़मे वारे सिरिश्ते जो हिकिड़ो उज़ो आहे जेको ग़िज़ा जे जज़ब थियण लाइ मुख़्तलिफ़ हार्मोन ऐं एंज़ाइम ठाहींदो आहे ऐं उहो इंसुलिन पिणु ठाहींदो आहे ॿियनि हार्मोन्स खां अलावा। इंसुलिन ईअं सम्झो त हिकिड़ी चाबी आहे जेका जीव घरड़े में इंसुलिन जे दाख़िल थियण लाइ तालो खोलंदी आहे। उन खां सवाइ ग्लूकोज़ जीव घरड़े में दाख़िल ई नथो थी सघे। यानी जेसिताईं ही इंसुलिन जेका आहे तालो न खोलींदी त जीव घरड़ जो दरवाज़ो कोन खुलंदो ऐं जेका शुगर आहे उहा सेल में दाख़िल कोन थींदी। हाणे ॾिसूं त ज़ियाबितीस छा आहे ऐं उहा छो थी थिए। ज़ियाबितीस जे मर्ज़ में या त लबलबो इंसुलिन ज़रूरत खां घटि ठाहींदो आहे या त उहा इंसुलिन घुर्बल कमु न कंदी आहे, यानी इंसुलिन ठहंदी त आहे पर उहा दरवाज़ा कोन खोलींदी आहे। नतीजे में ग्लूकोज़ माइटोकॉन्ड्रिया ताईं त कोन पहुचंदो आहे ऐं सॼो जिस्म मुतासिर थींदो आहे छो त तवानाई घटि ठहंदी आहे। ॿिए तरफ़ रत ऐं पेशाब में खंड जो मक़दारु वधी वेंदो आहे ऐं जिस्म खे बीमार कंदो आहे। ॿारो, इन्हीअ जे करे ज़ियाबितीस खे सिंधीअ में मिठनि पेशाब जी बीमारी चवंदा आहिनि छो त पेशाब में खंड जो मक़दारु वधी वेंदो आहे, पेशाब मिठा थींदा आहिनि ऐं उन ते माकुड़ा जमा थी वेंदा आहिनि। If someone has diabetes, the body either can't make insulin or the insulin doesn't work in the body like it should. The glucose can't get in the cells normally. So the blood sugar level gets too high. Lots of sugar in the blood makes people sick if they don't get treatment. यानी जो ट्रीटमेंट करणु ज़रूरी आहे, जो इलाज करणु ज़रूरी आहे। और डायबिटीज़ यानी ज़ियाबितीस सां इंसान जा तक़रीबन सभु सिरिश्ता मुतासिर थींदा आहिनि। अखियूं कमु करणु छॾी सघनि थियूं, मुख़्तलिफ़ बीमारियूं थी सघनि थियूं, दिमाग़ में बि मुख़्तलिफ़ बीमारियूं थी सघनि थियूं, दिलि जूं बीमारियूं आहिनि, ॾंद ख़राबु, असांजो जेको रॻूं ऐं नसूं उन्हनि में तकलीफ़, असांजे बुकियुनि में तकलीफ़, उन सॼे सिरिश्ते में तकलीफ़, असांजूं नसूं जेके तंतु आहिनि उन्हनि तंतुनि में बि तकलीफ़ थी सघे थी, असांजा पेर बि कमु करणु छॾे ॾेई सघनि था। सो इहे सभु बीमारियूं या शरीर जिस्म जी बीमारियूं ज़ियाबितीस सां लाॻापियल आहिनि, उनजे करे हिन जो इलाजु करणु ज़रूरी आहे। हथरादू इंसुलिन वापराए ज़ियाबितीस जो मरीज़ पंहिंजी ब्लड शुगर खे ज़ाब्ते में रखी हिननि सभिनी मर्ज़नि खां बची सघे थो। यानी असांखे हथरादू इंसुलिन मिली वञे त उहा असांखे हिननि सभिनी खां बचाए सघे थी। ॿारो, हिन नक्शे में तव्हां सॼी दुनिया जो नक्शो ॾिसी सघो था, उन में ॾिसी सघो था त आबादीअ जो केतिरो हिसो मुतासिर आहे ज़ियाबितीस खां। मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि ऐं हिते परसेंटेज आहे, जेके पीला आहिनि हल्का पीला आहिनि 2 खां 5% आहिनि, उन खां पोइ जेके थोरा गहरा आहिनि 5 खां 8% आहिनि, इहे जेके ऑरेंज आहिनि या नारंगी रंग जा आहिनि 8 खां 11,
ॻाढ़े रंग वारा 11 खां 14 ऐं उन खां डार्क जेके आहिनि उहे 14 खां 17% जेके आहिनि माण्हू उन मुल्क जा उहे मुतासिर आहिनि डायबिटीज़ खां। सो जेकॾहिं असां पाकिस्तान खे ॾिसूं त असांखे नारंगी रंग मिलंदो, यानी 8 खां 11% माण्हू मुतासिर आहिनि असांजे मुल्क जा डायबिटीज़ खां, यानी डायबिटीज़ जा मरीज़ आहिनि। सॼी दुनिया में अॼु तक़रीबन 415 मिलियन माण्हू जेके आहिनि उहे डायबिटीज़ जो शिकार आहिनि। 1 मिलियन में 10 लख हूंदा आहिनि। पाकिस्तान में तक़रीबन 33 मिलियन इंसान डायबिटीज़ में मुब्तला आहिनि, यानी असांजी आबादी मां हर 4 माण्हुनि मां हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो डायबिटीज़ में मुब्तला आहे। दुनिया में अरबें इंसाननि जी ज़िंदगी जो दारोमदार इंसुलिन ते आहे। जीनियाती इंजीनियरिंग उन्हनि सभिनी खे बहितर ज़िंदगी मुहैया कई आहे। असां ॾिठो हो त जीनियाती इंजीनियरिंग सां इंसुलिन कीअं थी ठहे। सो हा इंसुलिन जॾहिं ठहे थी, उहा इन्हनि मरीज़नि ताईं पहुचे थी त उहे पंहिंजी ज़िंदगी खे बहितर करे सघनि था, उहे आम ज़िंदगी गुज़ारे सघनि था इंसुलिन जे इस्तेमाल सां। ॿारो इंसुलिन जी तयारी इंसाननि खे फ़ाइदो त ॾिनो आहे, ऐं अरबे माण्हू जेके आहिनि उहे सही ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, पर छो त हीअ बायोटेक्नोलॉजी आहे जेको हिकिड़ो कारोबार ऐं धंधो बि आहे। सो अचो त असां हाणे कारोबार ऐं धंधे जी अहमियत जे लाइ असां उनखे ॾिसूं। जेको ह्यूमन इंसुलिन जो मार्केट आहे उहो तक़रीबन $21 बिलियन जो 2018 में। 2026 में उहो तक़रीबन $28 बिलियन जो थींदो, यानी हर साल जेको आहे 3.4% हुन में वाधि थी अचे। सो हिननि खे जेकॾहिं मां रुपयनि में मटायां त उहे तक़रीबन 5 खरब रुपया सालाना थींदा हिन मार्केट जा। 5 खरब रुपए जो मार्केट आहे रुपयनि जो इहो इंसुलिन जो मार्केट। सो उनजी इहा कारोबारी अहमियत बि आहे। ॿारो असां सबक़ु 5 में ॾिठो त इंसुलिन कीअं ठहंदी आहे। अचो त असां उनखे हिकिड़ो दफ़ो वरी विरजाए ऐं ख़ुलासे जे तौरु ॾिसी सघूं। असां इंसानी जीव घड़े यानी लबदबे जे सेल मां इंसुलिन ठाहिण वारी जीन कढंदा आहियूं, ऐं ॿिए तरफ़ असां बैक्टीरिया मां प्लाज़मिड कढंदा आहियूं। पोइ प्लाज़मिड जो हिकिड़ो हिसो कटे छॾींदा आहियूं ऐं उन में ही जेका इंसुलिन वारी जीन आहे उहा लॻाए छॾींदा आहियूं ऐं असांखे रिकम्बिनेंट प्लाज़मिड मिली वेंदो आहे। हिन प्लाज़मिड खे असां वरी जेको आहे उहो बैक्टीरिया में विझंदा आहियूं ऐं असांखे ट्रांसजेनिक बैक्टीरिया मिली वेंदो आहे। पोइ असां हुन ट्रांसजेनिक बैक्टीरिया खे कल्चर में अफ़ज़ाइश लाइ रखी छॾींदा आहियूं, ऐं पोइ जॾहिं उहो अफ़ज़ाइश करे वेंदो आहे ऐं कल्चर में तमामु घणी इंसुलिन ठही वेंदी आहे त पोइ असां इन इंसुलिन खे ख़ालिस करण लाइ कशीद कंदा आहियूं, हुन मां कढी वठंदा आहियूं, एक्सट्रैक्ट करे वठंदा आहियूं, ऐं उन खां पोइ हुनखे बोतलुनि में बंदि करे सुयुनि में विझी ऐं मार्केट में पहुचाईंदा आहियूं। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।